हैदराबाद क्राइम रिपोर्टर अली गुल जोखिया मूजिब ख़बर शेयर कई पिया। पुलिस की लाक़ानूनियत ख़िलाफ़ कैरियर शाख टनोलियार के GS संद जनरल सेक्रेटरी अब्दुल हक मला न्यू मेहरान न्यूज़ से क्राइम रिपोर्टर अली गुल जोखियो के मोबाइल फ़ोन ज़रिए एहतजाज नोट कराईंदे चयो त असांजी पूरी सिंध में किथे भी कानून नाले जी का शइ नज़र नथी अचे। आए ॾींहुं सिंध के कंहिं न कंहिं शहर में पुलिस जूं ज़्यादतियूं वधंदियूं थियूं वञनि। असां आला इख्तियारियुनि खे गुज़ारिश था कयूं त सिंध पुलिस जी लाक़ानूनियत जो सख़्त नोटिस वरितो वञे। ॿी सूरत में सॼी सिंध में एहतजाज जी तहरीक हलाई वेंदी। कैरियर शाख तां ॻोठ की पुलिस ज़बरदस्ती औरत खे खंबे वई। ॻोठ नकी पुलिस पारां टनोलियार पुलिस सां गॾिजी औरत खे प्राइवेट कार में खंबण जी वीडियो वायरल। SSP टनोलियार सलीम शाह नोटिस वठंदे SHO B सेक्शन SIP मलूक दल समेत मुलविस समूरनि पुलिस अमले खे सस्पेंड करे इंक्वायरी जो हुकुम ॾेई छॾियो। शहर जे सभिनी सियासी समाजी दूरियुनि में पुलिस जे अहिड़े अमल ख़िलाफ़ सख़्त गम गसी जो इज़हार।